बिरिया रोड रेलवे मस्जिद में सुन्नी तहरीक जे पारां ईद मिलाद नबी जो जलसो ज़ेर सरपरस्त हाफिज़ अमानुल्लाह कादरी। आयल मेहमान हज़रत अलामा मुफ्ती अब्दुल वहाब सिकंदरी पकाचांग, हज़रत अलामा मुफ्ती अब्दुल नबी सिकंदरी ठरी मीरवा, हज़रत अलामा दानिश अत्तारी, हज़रत अलामा महबूब अली सैतो मरकज़ी रहनुमा सुन्नी तहरीक, हज़रत अलामा बख्त अली सिकंदरी, हज़रत पीर तरीक़त मियाँ मोहम्मद असलम दरगाह परचूंडी शरीफ। तो वक्त मुझे यार में जार गुस्ताख वधी कईंदा आहिनि, इन जे करे इन्हनि रेलनि जो इंतज़ाम तव्हांखे संभालणो आहे, निगरानी बि तव्हांखे करणी आहे। इन जे करे ऐं उहो सखर में जेको बि दोस्त शरीक हुयो रेली में, उनखे रंग ज़रूर नज़र आयो हूंदो त 11:30 बजे असांखे माण्हू नज़र एतिरा ईंदा अहिड़ी स्टेज वरी सुनत करे न ॾिठी हूंदी। ऐं पाण फरमायो त इहा ड्यूटी हीअं लॻी त महबूबन करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन सहाबा अहल बैत ऐं औलिया जो इजलास घुरायो। उन्होंने फरमायो त इहा रेली हज़रत लाल शहबाज कलंदर जी ड्यूटी आहे। छो हज़रत पाण फरमायो इन जो इंतजाम ऐं निगरानी हज़रत लाल शहबाज कलंदर रहमतुल्लाह अलैह रखी हुई आहे। सुभान अल्लाह। न लाल शहबाज कलंदर खे मञण वारा हो, सुभान अल्लाह इहे नचो नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी। हर सहाबी ए नबी जन्नती जन्नती, हर सहाबी ए नबी, हर सहाबी ए फोन कयो त पाण खे हज़रत लाल शहबाज कलंदर रहमतुल्लाह अलैह ते हलणो आहे, हाज़िरी ॾियणी आहे ऐं जल्दी में जेतिरो जल्दी थी सघे हलंदासीं। ठीकु आहे, असां जल्दी कुछ ॾींहं खां बाद मसरूफ़ियत जी तयारी कई से। उनमें दावत ॾिनी से दोस्तनि खे तव्हां सभु तयारु थियो, हलूं था पिया। मुफ्ती साहब जन सभिनी जी हिकिड़ी जाइ ते गॾिजाणी रखी ऐं चयो त हिकिड़ी ज़रूरी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइणी आहे। सभिनी खे विहारे करे चयो त मूंखे सखर जे साहिब मज़ार ॿिनि बुज़ुर्गनि हुकुम फरमायो, कंहिं बुज़ुर्ग जे थ्रू सखर जे ॿिनि साहिब मज़ार बुज़ुर्गनि हुकुम फरमायो, कंहिं बुज़ुर्ग जे थ्रू कंहिं बुज़ुर्ग जे वसीले सां त जेका तव्हांजे से आज़म इमाम का बन का से आज़म इमाम का बन का जलवे शान कुदरत तेरा सलाम शमरे बज़ में तायत डालती शमरे बज़ में तायत मुझसे खिदमत के कुदसी कहे हाँ रज़ा मुझसे